या अरहमर राहिमीन। हज़रत से मौलाना मोहम्मद यूसुफ साहब अल्लाह ताला से मोहम्मद इज़्ज़त में बरकत फरमाए, ईमान अफरोज़ खिताब करे गया। बुधो तहां भी अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला असां के भी अहिड़ियुनि सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत से जन हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो इमाम गज़ाली साहब जो, तो वो कुछ खणी आयो अटो, उन में किवली खणी करे पहुता परे ॾिठो त किवलियूं या त हिन इलाइक़े जी, मां ॿिए इलाइक़े ॾे अटो खणी वञा, तॾहिं वरी मौलाना मोटाए वरी दुकान वारे खे ॾिनो त बाबा हीअ किवल पंहिंजनि खां न विछड़े। मूंखे बि अहिड़ो वाक़ियो हिकिड़ो ॿुधल आहे। अफ़सोस जो मां हज़रत साईं जन खां पुछी न सघियुसि, पर वाक़ियो मुंहिंजे नज़र में ग़ालिबन सचो आहे। असां जे सिंध जी बहितरीन शख़्सियत हज़रत मौलाना मोहम्मद बिलाल मूरो जो चानारी कोट लालू दरिया खान मरी, उनजो बि कमु चानारी ॻोठ आहे, उतां जा उस्ताद मोहतरम आहे, वॾा सालिह इंसान हुया, वॾा सालिह इंसान आहे। उन्हनि जो वाक़ियो बि हिकिड़ो ईअं आहे। ठेड़ीअ में उस्ताद हुया, हितां कुझु दुकान तो को सौदो खयूं, कपिड़े जी थैली, आया पंधु हूंदो पंहिंजे ॻोठ खां 2-3 किलोमीटर कोट लालू स्टेशन, उते अचे वेठा, ॻाल्हि वेहण खां पोइ ॾिठूं त सामान खे चेक कयूं त ट्रेन अचे त वञा, खणी जो ॾिठो त जेको सामान दुकान ते वरितो उन में 2-3 किवलियूं। उहो बुज़ुर्ग असांजो उतां वापसि थियो, वरी उहो दुकानदार वारे खे ॾिनई, उहे त बाबा हिन में किवलियूं आहिनि, हितां जो मां ठेड़ीअ कीअं खणी वञा। असांजी सिंध में बि अहिड़ियूं हस्तियूं। हज़रत साईं त पुराणो वाक़ियो ॿुधायो इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह जो, पर तव्हांजी सिंध बि वलियनि खां ख़ाली न अथव। अलाह खां दुआ थो कयां, उहा निस्बत ई आहे। मदरसा, आलिम, दीनदार, जेतिरो वेझो ईंदव तेतिरो पंहिंजो फ़ाइदो थींदो। आलमनि खे अलाह कंदो त उन्हनि सां लेखो ई कोन्हे। ॿुधो अथव न, रिवायत में ईंदो आहे त मशर में हिकिड़े आलम सुवारे खे अलाह जे आॾो पेश कयो वेंदो, अलाह ताला फरमाईंदुसि तोखे इल्मु इन जे करे न ॾिनुमि त तोखे जहन्नम ॾे मोकिलियां, इल्म जी बरकत तॾहिं ॾिनी थी मां तूं इन जे सदके जन्नत ॾे हलियो वञो। इहे बि मामला आहिनि। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला तव्हां असांजे बचनि खे बि सालियो बणाए। शुरूआत कयां थो रब करीम जे नाले सां। लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं, छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं, पाण ॼाणे पाण थो तूं रब पंहिंजूं हिकमतूं, पाण ॼाणे पाण थो तूं रब पंहिंजूं हिकमतूं, छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं। तो कयो आदम के पैदा आ बिना बाबे अमा, तो कयो आदम के पैदा आ बिना बाबे अमा, फ़क़त ईसा खे ॾिनी तो माउ बस मालिक अञा, तुंहिंजी कुदरत जा किसा पढ़ंदे मिलन थियूं राहतूं, तुंहिंजे कुदरत जा किसा पढ़ंदे मिलन थियूं राहतूं, पाण ॼाणे पाण थो तूं रब पंहिंजूं हिकमतूं, छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं। थे न पैदा शख्स जो मुंहिंजी करे शाही ख़त्म, की सकिया फिरऔन केॾा थे न मूसा जो जनम, पाले तो फिरऔन जे घर तंहिंखे बख़्शूं इज़्ज़तूं, पाले तो फिरऔन जे घर तंहिंखे बख़्शूं इज़्ज़तूं, पाण ॼाणे पाण थो तूं रब पंहिंजूं हिकमतूं, छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं। पुट जो यूसुफ थियो जुदा याकूब जो छा हाल थियो, रोई रोई आ नबी याकूब थी नाबीन वियो, पुट जो यूसुफ थियो जुदा याकूब जो छा हाल थियो,
रोई रोई आ नबी याकूब थी नाबीन वियो दीद अखियुनि जी वरी पहरान सां थियूं फरहतूं छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं बाह में उछलियो वयो तुंहिंजे खलीलुल्लाह खे हुकुम तुंहिंजे रब बिना कहिड़ी ताक़त बाह खे बाह में उछलियो वयो तुंहिंजे खलीलुल्लाह खे हुकुम तुंहिंजे रब बिना कहिड़ी ताक़त बाह खे अमर तुंहिंजे सां ख़त्म थियूं बाह मां रब फितरतूं अमर तुंहिंजे सां ख़त्म थियूं बाह मां रब फितरतूं पाण ॼाणे पाण थो तूं रब पंहिंजूं हिकमतूं छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं तो मच्छीअ जे पेट में यूनुस रखियो ज़िंदह मिठा पोइ वरी ॿाहिरि सलामत तो कढियो ज़िंदह मिठा तो मच्छीअ जे पेट में यूनुस रखियो ज़िंदह मिठा पोइ वरी ॿाहिरि सलामत तो कढियो ज़िंदह मिठा ठोठरे अफ़ज़ल अब्बासी लिखंदे तुंहिंजूं अज़मतूं ठोठरे अफ़ज़ल अब्बासी लिखंदे तुंहिंजूं अज़मतूं पाण ॼाणे पाण थो रब पाण ॼाणे पाण थो तूं रब पंहिंजूं हिकमतूं छा लिखी मां छा लिखां अल्लाह तुंहिंजूं कुदरतूं पासूं जो साहिब इमामुल अंबिया साईं सरापासूं जो साहिब इमामुल अंबिया साईं वहसन मिन कलम तरक़त ऐनी मुस्तफ़ा साईं वहसन मिन कलम तरक़त ऐनी मुस्तफ़ा साईं दुनिया जे कहीं बिजी जल अहिड़ो नाहे ॿार पैदा कयो दुनिया जे कहीं बिजी जल अहिड़ो नाहे ॿार पैदा कयो दुनिया जे कहीं बिजी जल अहिड़ो नाहे ॿार पैदा कयो दुनिया जे कहीं बिजी जल अहिड़ो नाहे ॿार पैदा कयो व अजमल मिन कलम तलदिन निसाउ दिलरुबा साईं व अजमल मिन कलम तलदिन निसाउ दिलरुबा साईं सरापासूं जो साहिब इमामुल अंबिया साईं वहसन मिन कलम तरक़त ऐनी मुस्तफ़ा साईं सॼे दुनिया जे सोणनि खां मथे आ हुस्न में हज़रत सॼी दुनिया जे सोणनि खां मथे आ हुस्न में हज़रत सॼी दुनिया जे सोणनि खां मथे आ हुस्न में हज़रत सॼी दुनिया जे सोणनि खां मथे आ हुस्न में हज़रत ख़ुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन आसफ़ा साईं ख़ुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन आसफ़ा साईं वहसन मिन कलम तरक़त ऐनी मुस्तफ़ा साईं खुदा जे ख़ल्क़ में अहिड़ो न ॿियो को ख़ूबसूरत आहे खुदा जे ख़ल्क़ में अहिड़ो न ॿियो को ख़ूबसूरत आहे खुदा जे ख़ल्क़ में अहिड़ो न ॿियो को ख़ूबसूरत आहे खुदा जे ख़ल्क़ में अहिड़ो न ॿियो को ख़ूबसूरत आहे कअन्नक क़द ख़ुलिक़त कमा तशाउ दिलरुबा साईं कअन्नक क़द ख़ुलिक़त कमा तशाउ पेशवा साईं ॾिठो जिन जोत जलवन के उहे आशिक वया अघिजी ॾिठो जिन जोत जलवन के उहे आशिक वया अघिजी
फिदा थी व्या फना थी व्या ॾिसी ख़ैरुल वरा साईं फिदा थी व्या फना थी व्या ॾिसी ख़ैरुल वरा साईं दिनो हाले जवी अल्लाह अहिड़ो दोस्त दिल बरवा दिनो हाले जवी अल्लाह अहिड़ो दोस्त दिल बरवा वो यासीन ऐं वल्लैल ताहा व दुहा साईं वो यासीन ऐं वल्लैल ताहा व दुहा साईं सरापा सूंह जो साहिब इमामुल अंबिया साईं वहसन मिन कलम तरक तो ऐनी मुस्तफा साईं पाकिस्तान जे लए सिंगार मन तू जमीयत खे अॼु यार हर दम गैरत जो किरदार मन तू जमीयत खे अॼु यार मन तू जमीयत खे अॼु यार मुल्क लुटींदड़ चोरन खां अॼु जान छॾाए हल तूं हक़ जे उलमा सां ओ भाऊ साथ निभाए हल तूं हक़ जे उलमा सां ओ भाऊ साथ निभाए हल तूं दिल सां वफ़ा वारो वहवार मन तूं जमीयत खे अॼु यार हर दम गैरत जो किरदार मन तूं जमीयत खे अॼु यार सभिनी लुटेरन खे ओ सियाणा पूरो पूरो सुञाणी सुञाणनि त सभई था पर अल्लाह जी कुदरत आहे उन महिल अलाए छा थो थी वञे यादि रखो यादि रखो यादि रखो उलमा जे हूंदे उलमा जे मुक़ाबले में गैर खे वोट ॾिनो पंहिंजी तबाही था कयूं अल्लाह खां दुआ थो कयां रोड रस्तनि ते असां बि हलूं था ॻाल्हि सम्झ में अचे थी रोड रस्तनि ते असां हलूं था नौकरियुनि खां सवाइ असां बि हलूं था अॼु न वोट ॾिनो आहे उन्हनि खे अल्लाह जे फज़ल सां पोइ असां मरी विया आहियूं असां रस्तनि ते नथा हलूं असां उन्हनि ते नथा हलूं सभु कुझु सहूलियतूं अल्लाह ॾिनियूं आहिनि पंहिंजी आख़िरत जो फ़िक्र कयो अॼोके दौर में जमीयत उलमा इस्लाम जो पाकिस्तान जे हुजणु पाकिस्तान जे लाइ हुजणु तमामु अहम ऐं ज़रूरी आहे तंहिंजे करे उलमा सां जेकॾहिं न निभायो त इन अल्लाह हितां मुजरिम थींदो अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला मरण खां अॻु सम्झ था फरमाए पाकिस्तान जे लाइ सिंगार मन तूं जमीयत खे अॼु यार सभिनी लुटेरन खे ओ सियाणा पूरो पूरो सुञाणी पोइ वरी थो वोट ॾेई तूं छाले तिन खे आणी पोइ वरी थो वोट ॾेई तूं छाले तिन खे आणी पंहिंजे गिचीअ लाइ हक़ जो हार मञ तूं जमीयत खे अॼु यार नारे तकबीर जमीयत उलमाए इस्लाम कायद जमीयत हजरत मौलाना फजल रहमान उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर सोहणे नबी जा वारिस जेके दीन जो दर सुडियन था सोहणे नबी जा वारिस जेके दीन जो दर सुडियन था पोत हुकूमत वारी कुर्सीअ ते बि उहे ठहन था कौम कबीले जो पगदार मन तूं जमीयत खे अॼु यार हर दम गैरत जो किरदार मन तूं जमीयत खे अॼु यार तुंहिंजो नसीब आ तुंहिंजे हथ में
छो नथो इनखे मिटाए कंहिं खां डिॼे थो कंहिं खां ॾके थो कंहिं खां थो की बाए कंहिं खां डिॼे थो कंहिं खां ॾके थो कंहिं खां थो की बाए पंहिंजे भागनि लाइ बहार मञ तूं जमीयत खे अॼु यार पाकिस्तान जे लाइ सिंगार मञ तूं जमीयत खे अॼु यार शेर सां हसनी सियासी शूर जा ॾिया पियो थो ॿारे तुंहिंजे मुस्तक़बिल जे ख़ातिर तोखे पियो थो पुकारे पंहिंजे गमनि जे लाइ गमख़ार मञ तूं जमीयत खे अॼु यार हरदम गैरत जो किरदार मञ तूं जमीयत खे अॼु यार पाकिस्तान जे लाइ सिंगार मञ तूं जमीयत खे अॼु यार।